दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां अॼु अवां जे आॾो ही किताब खणी आयो आहियां, सिंधी सहाफ़त जी इर्तिका ऐं तारीख़ 1858 खां 1980 ताईं। हिन जो लेखक आहे डॉक्टर अज़ीज़ुर रहमान बुघियो साहब। अॼु ही सुबुह साण मूंखे जेको हिन पंहिंजी लाइब्रेरी जे लाइ तोहफ़ो मिलियो, जेको डॉक्टर महमूद मुग़ल साहब असांजो नामियारो अदीब कंपेयर ऐं लेखक आहे, उस्ताद आहे, उन हिन किताब खे बतौर तोहफ़े तौरु लाइब्रेरीअ में ॾिनो, मोकिलियो ऐं मूंखे ॾिनई। मूं सम्झो त मां हिन जी वीडियो ठाहे अव्हां जे आॾो ज़रूरु रखां। हीअ अमरता पब्लिकेशन जे तरफ़ां हिकिड़ी PhD जी थीसिस आहे, जेका डॉक्टर अज़ीज़ुर रहमान बुघे साहब सिंधी सहाफ़त जी इर्तिका ऐं तारीख़ ते लिखी आहे। हीअ किताब इंतिहाई नायाब ऐं बहितरीनु किताब आहे ऐं हिन किताब जे हवाले सां जेको मां सम्झां थो त सहाफ़त खे उजागर कयो वियो आहे, उनजी तारीख़ खे उजागर कयो वियो आहे, उन ते लिखियो वियो आहे ऐं हिन जा बहितरीनु जेके कंटेंट्स आहिनि, जेके हिन पंहिंजे वालिद मरहूम जे नाले ते मोहम्मद उर्स बुघे जे नाले ते हिन खे इंतिसाबु कयो आहे ऐं ॿियो मोहतरम शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जे नाले ते मनसूब कयो आहे। हीअ किताब ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध जे पारां छपायो वियो आहे ऐं उन्हनि जे जेके ख़ानदान आहिनि, उनजो कुटुंब आहे जेको मोहतरम डॉक्टर अज़ीज़ रहमान बुघे साहब जो, उन इहो चयो आहे त हीअ लाइब्रेरियुनि में मुफ़्त ॾियो त जीअं नवां स्कॉलर, नवां स्टूडेंट, नवां मुहक़क़ उस्ताद जेके से हिन खे रेफर कनि, पढ़नि ऐं सम्झनि, पुरझनि ऐं हवाले तौरु किताब जी इस्तेमालु थिए। जीअं त हीअ असांजो इदारो एकेडमिक आहे, रिसर्च जी लाइब्रेरी आहे ऐं हिन रिसर्च लाइब्रेरीअ में जेको निसाब ठहे थो ऐं टेक्स्ट बुक ठहनि था, उन्हनि जे लाइ अहिड़े किताबनि जी ज़रूरत इंतिहाई तमामु घणी आहे, छाकाणि त हिन में तारीख़ आहे, सची आहे, रिसर्च आहे ऐं मां सम्झां थो त हीअ किताब असांजे जेके तइलीमी जेके निसाब ठाहींदड़ आहिनि या निसाबी किताब ठाहींदड़ आहिनि, उन्हनि जे लाइ हीअ रेफरेंस तौरु बुक इस्तेमालु थींदो। मां आख़िर में डॉक्टर महमूद मुग़ल साहब जो छोराइतो आहियां साईं जो, ऐं डॉक्टर अज़ीज़ुर रहमान बुघे साहब जी हिन महिनत खे लाइब्रेरी में महफ़ूज़ कई। तव्हां सभिनी जी महिरबानी।